अस्सलाम वालेकुम दोस्तों। नेक्स्ट एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जेका किस्त अचण वारी आहे उन जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलियूं। उन में आख़िर छा थींदो, रईस गफ़ार ख़ान वारिस ऐं मीरा खे कीअं छॾाईंदो, छा नेक्स्ट एपिसोड में वाकई कमाल ख़ान मीरा खे ऐं वारिस खे छॾे ॾींदो, उन्हनि खां कहिड़ो वाइदो वरितो वारिस खां, छा वारिस खां इहो वाइदो वरितो तूं वञी रईस गफ़ार ख़ान खे मार मां तोखे छॾियां थो, या वरी रबनि खे इन शइ मुतमइन करे वेंदा, छा वलू खे बख़्शू वारा मारे छॾींदा या वरी उते मोहिब अची वेंदो त वलू मरण खां बची वेंदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जी थी सघे तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। अगर थी सके तो शायद खुसो वीलोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हूँ दोस्तों, मां पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायो त वलू के जॾहिं रईस गफ़ार ख़ान जा माण्हू छॾे ईंदा त उन जी जान के ख़तरो थींदो। तव्हां ॾिठो बख़्शू वारा उनजे पोयां विया, हाणे बख़्शू वारा इन खे मारण जी पूरी कोशिशि कंदा आहिनि। ठीकु आहे दोस्तों। ऐं जीअं रबन उतां वेंदो मुहिब वरी वापसि ईंदो पंहिंजे घर, लेकिन वलू जी जान के पूरो पूरो ख़तरो आहे। थी सघे तो बख़्शू वारनि जे हथां मारिजी वञे या किडनैप थी वञे। घणो कर हू किडनैप करे खणी वेंदा इन खे ऐं उन खे ख़बर ई न पवंदी त बख़्शू हू ईअं सोचींदा मुहिब वारा त वलू उन ॿधल आहे। बसि बहरहाल अहिड़े हिसाब सां गेम खे उल्टो कयो वेंदो। ऐं हाणे जेको आहे वञी करे कमाल ख़ान माना कूड़ा दिलासा ॾींदो रबन मीरा खे ऐं वारिस खे, ऐं कूड़ा दिलासा वठंदो तव्हां मूंसां हीअ वाइदा कयो मां तव्हांखे छॾियां थो, यानी बेवकूफ़ बणाइण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं जेको रईस गफ़ार ख़ान रबन मिली जेको गेम खेॾे रहिया आहिनि इन्हनि खे पाण में विढ़ाइण जी ऐं मीरा ऐं वारिस खे उतां कढण जी, उन जी सलाह त अञा हली रही आहे। तव्हां ॾिठो किस्त में बि ॾिठो, प्रोमो में बि ॾिठो, लेकिन अॻिते बि इन शइ में कोशिशि में हूंदा। छा जेकर रबन जेको बि कमु करे रहियो आहे हू रबन रईस गफ़ार ख़ान खे ॿुधायूं वेठो आहे त मां हीअ क़दम खणां थो ऐं उन जी सलाह ते खणी रहियो आहे। लेकिन जीअं हू कमीना आहिनि हे बि हाणे ईअं कमीना थी विया आहिनि। मां पोइ किस्त में ॿुधायो त कमीने माण्हू सां हे कमीना थी रहंदा त पोइ इन्हनि जो कमु थींदो। उअं ई हीअ हली रहिया आहिनि वारिस वारा रबन ऐं गफ़ार ख़ान हुननि वांगुरु कमीना थी कमीननि सां विढ़नि था। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।